धनबाद शहर में नशे में धुत पुलिस एहलकार जो गरीब होटल मालिक ते हमलो थांव वञी रक़म बि खणी फरार थी वियो। बागोवाजी पुल जे भरिसां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते नशे में धुत पुलिस एहलकार बिना कंहिं जवाज़ जे गरीब पोरियत खमीसो मलाजी होटल ते हमलो करे सामान वञी ढाहे छॾियो ऐं होटल में पियल रक़म बि खणी फरार थी वियो आहे। तफ़सील मूजिब टंडवाओ पुलिस जे हिकु एहलकार जेको मुबीना तौर नशे में हो बिना सबब जे होटल ते चढ़ाई कई थांव ऐं ॿियो सामान टोड़े तबाह करे छॾियो। होटल मालिक खमीसो मला जो चवणु आहे त पुलिस एहलकार ओचितो मच्छरजी आयो का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हो। होटल खे नुक़सान पहुचाइण बैदि होटल में रखियल खीर हारे पैसा बि खणी वियो। इलाइक़े वासियुनि पुलिस जहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सख़्त एहतियात कंदे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी जांच करे मुलविस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एहतियात कंदड़नि जो चवणु आहे त ग़रीबनि जो जीअण दोभर कयो वियो आहे। जेकॾहिं पुलिस एहलकार ई अहिड़ियूं हरकतूं कंदा त इंसाफ़ लाइ केरु तव्हां ॿुधंदो। वाक़ई खां पोइ इलाइक़े में छिकताहट पैदा थी वई आहे जॾहिं पुलिस इख़्तियारनि तरफ़ां अञा ताईं का बाज़ाब्ता वज़ाहित या कार्रवाई साम्हूं न आई। मुतासिर पोरियत ऐं इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पुलिस जी नाजाइज़ मुदाख़लत खे रोकियो वञे, इंसाफ़ फ़राहम कयो वञे, मुलविस एहलकार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। सरफराज अली बकारी, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडो बागो। यो घरा कुआड़ी खड़े हो हाँ ठकर भगे खीर आ रहे हैं मुझे बड़ा सही सही पैसा खाने का 3000 4 ददो के वो पैसा आई कोने पैसा खड़ी है हां का छे को छरिया खाना खाली प्यार कुछ को चाहिए को काम करो इते वो आयो चैनल सुमार पुलिस वालो उन्हें चाहिए नुकसान कयो उनके कुआड़ी उछलाए गोच भजी असा में घर वासी जैसे आया थे जैसे भजी नुकसान करे सीधो कुआड़ी करे मवाली बस नशे न मिलणी करे नुकसान जो करे शेरिया बस